अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे सभु कुशल आहियो। दोस्तों जीअं तव्हांखे मालूम हुयो त कुझु ॾींहं पहिरां जेको जामे मस्जिद जो पेश इमाम असांजो हाफ़िज़ अज़ीम अहमद जेको असांजे सिंध सुधार वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन खे रिक्वेस्ट रखी मैसेज मोकिलियो ॻोठ वारनि खे स्पेशली जेको हे कपिड़े जो सिस्टम हुयो। सो अल्हम्दुलिल्लाह उहो कपिड़ो त को अलाह जो बानू आयो जेको तक़रीबन 60 खां 70,000 हाफ़िज़ साहब चए पियो त उहो ख़र्चो थियो आहे। सो अलाह जे हुकुम सां उहो हणायो वियो आहे। त उन खां पोइ जेकी वरी हाफ़िज़ साहब रिक्वायरमेंट ॿुधाई त मस्जिद में तव्हां ॾिसो था माशाअल्लाह ये जेके तालिब आहिनि डेली सुबुह शाम जेके माशाअल्लाह हिते दर्स पिया वठनि क़ुर शरीफ़ जो ऐं जामे मस्जिद ॻोठ जी आहे सभिनी जी आहे। सो उन जे हिसाब सां सोलर प्लेटुनि जी कुझु ऐं बैटरियुनि जो सिस्टम जी रिक्वायरमेंट हुई। सो उहो बि अर्ज़ु रखी तनज़ीम खे ऐं उनखां पोइ ॻोठ वारनि जे लाइ सभिनी लाइ इहो ई अर्ज़ु आहे हाफ़िज़ साहब त तक़रीबन 90 खां 95,000 रुपया जेको टोटली नॉर्मल हिसाब में कयो आहे ऐं सोलर प्लेट ते जेको सोलर सिस्टम ते जेको ख़र्चु आहे सो उन जे लाइ हाफ़िज़ साहब अर्ज़ु रखियो। सो असां निहायत ई शुक्रगुज़ार आहियूं। असां पंहिंजे तनज़ीम जे सीनियर एडवाइज़र चार्टर्ड ग्राम सर साहब जिन 50,000 रुपया असांखे मस्जिद जे लाइ स्पेशली जेको एनर्जी सोलर सिस्टम आहे उनजे लाइ फंड जमा करायो। उन खां पोइ असांजो सीनियर एडवाइज़र डॉक्टर सलीमुल्लाह मंगरू साहब उन 1000 रुपया ॾिनो आहे। स्पेशली असांजो तनज़ीम जो सदर आहे फ़कीर अब्दुल माजिद मंगरू साहब 50,000 रुपया उन डोनेट कया। टोटल 11,000 रुपया असांखे जमा थिया। उन खां पोइ 4,000 असां पंहिंजे तनज़ीम जे फंड मां मिलाए करे हाफ़िज़ साहब जेके असां हैंडओवर कया आहिनि टोटली 15,000 रुपया। सो असां ॻोठ वारनि खे गुज़ारिश था कयूं त हीउ ॻोठ जो जामिया मसइलो आहे। सो हाफ़िज़ साहब सां तावन कयो, मस्जिद सां तावन कयो। जीअं हे तव्हां ॾिसो बि था हे पूरे ॻोठ जी हिते तक़रीबन जामे मस्जिद आहे ऐं ॿार इन्हनि खे था हिते पिराइनि। सो इन सोलर सिस्टम लाइ असांजी हेल्प कयोसीं। वधीक हाणे असां सां जामे मस्जिद पेश इमाम हाफ़िज़ अज़ीम वधीक साईं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां इंतहाई शुक्रगुज़ार आहियां असांजे मोहतरम साईं इमाम गुलाम सरोवर साहब जा जिन 5,000 रुपया ॾिना शामियाने जे लाइ। पर शामियानो अल्हम्दुलिल्लाह अलाह जे हुकुम सां लॻी वियो कि अलाह जे बहाने मुकमिल ख़र्चु कयो। पोइ शामियानो लॻी वियो। हाणे असांखे प्लेटुनि जी ज़रूरत हुई, उनजे लाइ बि असां वटि अल्हम्दुलिल्लाह जेका जमायत ताउन कयो, ॻोठ वारनि ताउन कयो, ॿाहिरनि बुज़ुर्गनि, उन में असां वटि 85,000 थी विया आहिनि। असांखे जेको घुर्बल ज़रूरत आहे 95,000 जो इहो पैकेज आहे। उन में अञा जेको आहे सो 12-13,000 तक़रीबन 15,000 खपंदा। उनजे लाइ सॼी ग्रुप वारनि खे ॿाहिरनि खे बुज़ुर्गनि खे गुज़ारिश आहे त जेकर इहे 15,000 ॾींदव त अलाह जे घर जो कमु आहे इहो थी पवंदो। बैटरियूं ऐं प्लेटूं अची वेंदियूं त इहे बचिड़ा अलाह जो कलाम था पढ़नि पिया, इहे इंशाअल्लाह तव्हांखे दुआऊं ॾींदा। वॾी महिरबानी सभिनी ॿाहिरनि जी बुज़ुर्गनि जी जिन बि ताउन कयो, अलाह से हुनखे बहितरीन बदौलत रखे। ये जो कपड़ो जाम मस्जिद जो के अला बाने दिना पैसा जो लगी फिर उन्हें असा वीडियो रखो हेडे साईं चे तो पक्की जरूरत आ मासूम पढ़न बता। दोस्तों अहिड़े सां गर्मी आहे ॾाढी, वीचारा मासूम ॿार क़ुर पाक पढ़नि वेठा, पको हिकिड़ो बि कोन हलो। मसइलो लाइट जो तमामु ॾाढो ख़राबु आहे हिते ॻोठ में। 24 कलाकनि में 2 कलाक लाइट थी अचे। इन जे करे ॿाहिरनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी कयो कि जीअं मस्जिद जो प्रोग्राम सही नमूने सां हली सघे, आज़ान अची सघे, ॿारनि जी पढ़ाई थी सघे, निमाज़ में सुकून सां निमाज़ पढ़ी सघिजे। अलाह से तव्हांखे बहितरीन जज़ा अता फरमाए। महिरबानी। ये भी सही आपको साहब के जरूरत आ पक्के ये गर्मी आ ढेर दा ये कुछ कोन है इंशाल्लाह इंशाल्लाह।